नाज़रीन, तारीख़ मलान जी सिंध बाबति क़ुर्बानियुनि सां भरी पई आहे। हू सिंधु दरिया सां इश्क बि कंदा आहिनि ऐं साणस जहिड़ो बि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुघियो। सिंध जे माण्हुनि सां असांजी मोहबत आहे, सिंध जे दरियानि सां असांजी मोहबत आहे, सिंध जे हर शइ सां असांजी मोहबत आहे। दरिया जा मालिक बि पंहिंजे पाण खे फ़ख्र सां चई सघूं था, नौकर बि चई सघूं था। हू त सदियुनि खां सिंध सां नीह बि निभाईंदा अचनि ऐं खीर बि मल्हाईंदा अचनि। सिंध जी तारीख़ वक़्तु अचण ते सिर घोरींदड़ सरमोड़ जोधनि खां कॾहिं बि इनकारी थी नथी सघे। हिननि मलाहनि खे सिंधूअ साणे तां साह सदको करणु, मैदान मल्हाइणु ऐं दिलेर दिलि धारणु सेखारियो आहे, पोइते हटणु न। मुमताज़ मल्हां कोटड़ी बैराज वटि सिंधूअ कंधीअ ते ॿेड़ी हलाए बचनि जो पेट पाले थो। हू सदियूं अॻु पंहिंजी धरतीअ जे बचाव लाइ परॾेही हमलावरनि सां विढ़ंदे मल्हानि जी ॾिनल क़ुर्बानियुनि खे यादि कराईंदे चवे थो त खेनि अॼु ॾींहं ताईं सिंध लाइ जंगियूं जोटण जी सज़ा ॾिनी पई वञे। सोन जा ॿेड़ा भरे हितां जेको विया बि सो ॾिठूं त इहे असांजा ज़ख़ीरा खणियो ॿाहिरियुनि मुल्कनि में वञनि, उते या मुल्क वञी तरक़ी में थींदा। पोइ उन्हनि पाण में सलाह करे मल्हानि पंहिंजे जान जी क़ुर्बानी ॾिनी। इहे बि क़ुर्बानियूं आहिनि मल्हानि जूं, अञा तोणी उन जी सज़ा मिलणियूं आहिनि ॿिया। जेतोणीकि सिंध जे अक्सर पाणिनि ते ठेकेदारी सिस्टम ख़तमु थी वियो आहे, पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणिनि ते बाअसरनि पारां ॾाढ मुड़सीअ सबबि मल्हानि जो मुआशी क़तलाम थी रहियो आहे। अहिड़ा के इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते वॾेर शाही हले थी, उते मल्हानि खां मछीअ फुरीनि था, खसीनि था। कोटड़ी बैराज भरिसां मल्हानि जा केतिरा ई ॻोठ आबाद आहिनि, जिन में हज़ारे मल्हाह रहनि था, पर इन्हनि ॻोठनि में का बि बुनियादी सहूलियत मुयसरु नाहे। न असां वटि ड्रेनेज सिस्टम आहे, न त असां वटि वाटर सप्लाई कान्हे सुठी आहे, न त वरी असां वटि कान्हे काली आहे, नालियूं वालियूं का शइ कोन्हे की। मल्हानि जा अक्सर ॿार तालीम खां महरूम बणियल आहिनि, किथे स्कूलनि जी अबतर हालत सबबि ऐं किथे मल्हाह पाण ॿारनि खे तालीम खां परे रखियो वेठा आहिनि। तक़रीबन 100 माण्हू सम्झंदो 10-12 वञनि था स्कूल, त ॿिया कोन था वञनि। छा स्कूल आहिनि बि सही, पर स्कूलनि में सर न असांखे किताब मिलियो थो वञे, न ॿारनि जी का सुठे तरीक़े सां तालीम थी सघे। साईं असांजो थोरो घणो रुझान आहे, पर ॾिसूं था अगरि जे सफ़ा जजो था तालीम जे रुझान रखूं त असांजा बच्चा बुख मरींदा। पोइ नंढड़ा नंढड़ा तव्हां छोकिरा ॾिठा हूंदा असां सां गॾु रोज़गार कनि पिया। मल्हाह सिंधूअ सां इश्क बि कनि था त कॾहिं वरी दरिया सां जहिड़ो पिणु जोटींदा आहिनि। साईं दरिया खे असीं पंहिंजो मसीहो बि सम्झूं था, जीजल मां बि सम्झूं था, ऐं उन खां पोइ दरिया मजे असीं राति ॾींहुं रहण वारा आहियूं। सिर्फ़ु ईअं न त असीं कुझु पहर दरिया में गुज़ारियूं था। असांखे अलाह जे कुदरत सां जीअं बचपन असां संभाली आहे उहो संभालियो अथऊं, तीअं दरिया सां ई असां जहिड़ो कयो आहे। केॾी महिल जहिड़ो बहे, केॾी महिल प्यार बहे। दिलेर ऐं कमज़ोर दिलि जी ख़बर विच दरिया में पवंदी आहे। 2010 वारी ॿोॾि में कोटड़ी बैराज ते 8,35,000 क्यूसिक पाणीअ में हिननि मल्हानि जूं ॿेड़ियूं दिलि दहिलाईंदड़ दरिया मथां हुयूं ऐं ही मल्हाह पंहिंजी नाव वसीले दरिया सां झेड़ींदा रहिया। के त माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि दिलि जा कमज़ोर, ॿेड़ीअ ते विहारींदा आहियूं त लोॾो ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि महिरबानी करे ख़ुदा रा असांखे ईअं वापसि लाहियो। पोइ काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि अञा ज़ोर सां लाहियो, अञा ज़ोर सां लाहियो। बैराज जी साम्हूं दीवार तव्हां ॾिसो पिया, इहा दीवार मुकमल ॿुॾल हुई, इन विच में बि असांजा ॿेड़ा ई हलायासीं वियासीं। ही ॿेड़ियूं गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां पंहिंजे नंबर जे इंतज़ार में आहिनि, छाकाणि त अलमंज़र तफ़रीह लाइ बंदि हुजण सबबि अॼुकल्ह वीरानीअ जा मंज़र आहिनि। ही ॿेड़ियूं मल्हानि लाइ पेट गुज़र जो वॾो ज़रियो आहिनि। हिकु ॿेड़ीअ जी तयारीअ ते केतिरो ख़र्चु अचे थो, कहिड़े काठ मां ठहनि थियूं ऐं केतिरा साल हलनि थियूं, मुमताज़ मल्हां ॿुधाए थो। वॾी ॿेड़ीअ ते हींअर तक़रीबन 2.5 खां 3 लख रुपया खाई वेंदो, नंढीअ ते तक़रीबन 1,80-90 लख। साईं हलण लाइ अगरि जे मालिक उनखे सही तरीक़े सां संभाले थो, उनखे मालिश करे थो, या उनखे कलर जीअं मख ॾींदा आहिनि तेल जा, उनखे मुकमल सही तरीक़े सां संभालींदो त 30 खां 40 साल हले थी। चाचे इमदाद मल्हां नेठि बुट लाहे छॾियो। पोइ रिपोर्ट में चाचे इमदाद मल्हां वारीअ खां बचण लाइ बुट ॿधो हो, पर ओचितो छा थियो जो बुट लाहे मास्क पाए छॾियईं। नक में वात में उन करे वगे बीमारी अलाह अपनानो कोने का बाबा। टेस्ट कराई थी करोना? टेस्ट कराई है बाबा। वैक्सीन कुछ भी ना है, अल्लाह खैर को, अल्लाह मदद करे, कुछ भी ना है। वैक्सीन कराई? न न न न टेस्ट कराई है, टेस्ट में कुछ ना है। वैक्सीन नथा कराइण बधे पई पुलिस वरी बधे खैर अल्लाह मालिक है। चाचे इमदाद मल्हां सॼी उमिरि दरिया ऐं मच्छीअ खे अर्पे छॾी,
पंहिंजे तवील तजुर्बे आधार चवे थो त मलाह तमामु दिलेर ऐं सखी हूंदा आहिनि। दिलेर ईअं आहिनि त अलाह करम करे पहुची न अचे, बाक़ी मुड़दा कंहिं कम खां कोन। चाचो इमदाद मलाह पाण मञे थो त हू मच्छी तमामु महांगी खपाईंदो आहे। महांगी ॾाढी थो ॾी मच्छी जया। महांगी ॾींदो आहियां, मुंहिंजी खपी चई अलाए छो थी खपे। महांगी छो थो ॾींदो? महांगी दरिया जे छॾींदा बाबा। दरिया किथे? हू त वठी थो सांगड़ मां घुराई। सांगड़ जी मच्छी कोन्हे का, दरिया जी मच्छी आहे। कुड़ो आहे, मोराखी आहे, थेली आहे, दरिया जी खपाईंदा आहियूं। पलो जाम छुर दरिया जो हूंदो आहे। चाचे इमदाद पल्लो वरी लिकाए छॾियो। पलो हींअर किथे आहे? पलो आहे, पिया आहिनि पला, जाम पिया आहिनि। वरी लिकाए छॾी पलो? हा न बाबा, छो? पलो महांगो थी वियो आहे। हींअर पहिरियों सस्तो हूंदो हो त ढिग पर रखिया हूंदा फटे ते। छो पलो घटि आहे, मला हिकु ॿ मारे थो, पोइ कंहिं मूंखे न के वापारी ॾींदा अची, रोज़ी हुनजी बि करणी आहे न बाबा। पले मां घणो कमाई या मच्छीअ मां? वॾा शुक्र अलाह लॻा, पले त 50-100 मिलंदो आहे, मच्छी ते बचत न हूंदी आहे, पर रोज़ी त करणी आहे न बाबा। तोखे पले ते मिले 500, मच्छीअ में उन मां बि कोन, पोइ बाक़ी तूं छा लाइ विकिणी? शुक्र मालिक लखे सां असांजी नौकिरी आई आहे, पघार बि आई आहे। मच्छी ते 10-20 रुपया किले ते रखंदा आहियूं। चाचो इमदाद पले जी मार्केटिंग पियो करे या वाकई पलो एॾी का भली शइ आहे? चवे थो पलो जंहिं न खाधो माना ज़िंदगी में अधूरो आहे। पलो ज़रूरु खाए। छो? पलो खाईंदो, जेको पोड़ो थी वेंदो न त यादि कंदो, पोयनि खे चवंदो बाबा पलो खाधो जाम छोर जो। हिन वक़्तु जेतोणीकि मलाहनि जे ॻोठनि में स्कूल तबाह, मास्तर घोसलू आहिनि, जंहिं सबबु मलाहनि जा ॿार घणे क़दुरु तालीम खां वांझियल आहिनि। पर मलाहनि खे जॾहिं बि तालीम पिराइण जो मौक़ो मिलियो, उन्हनि हर शोबे में पाण मञायो आहे। अदब, सियासत, ब्यूरोक्रेसी, सहाफ़त समेत मलाह किथे किथे ॿियनि खां बि अॻु भरा रहिया आहिनि। ॿारनि खे छो नथा पढ़ायो? ॿार मुंहिंजा पढ़ंदा आहिनि, मुंहिंजा वकार स्कूल में ॿार पढ़ंदा आहिनि हींअर बि। ऐं जेको सरकारी स्कूल आहे नाले में हूंदो आहे, भाई पढ़ाई त न हूंदा, मास्तर कचहरी में पूरा पढ़ाई कोन्हे का। प्राइवेट वारा पैसा वठंदा, पंहिंजी पढ़ाई सही था ॿारनि जी कनि। ऐं नाम दिन में आहे सरकारी स्कूल में ॿार चल स्लेटुनि ते रांदि पिया खेॾनि, मास्तर कचहरी में शुरू हुन। ॿारनि खे पढ़ायो? हाँ साईं पढ़ायूं था। केतिरा ॿार तव्हां? साईं 5 पुट आहिनि, 3 न्याणियूं, 8 ॿार आहिनि। उन्हनि में पढ़नि केतिरो? 3-4 पढ़ गया आहिनि, 3 पढ़ गया आहिनि, बाक़ी ॿिया कोन पढ़ा सघिया। छो? बसि हीउ धंधो इहो घटि आहे न। हिमत वारा आहिनि, महिनत वारा आहिनि, तमामु शौर वारा आहिनि। हिन महिल शौर आहे मलाहनि में नहीं। बच्चनि खे पढ़ायो था? हा बचनि खे पढ़ायूं था। केतिरो पढ़ियल आहियो? पाण 5 दर्जा पढ़ियल आहियूं 1999 में। हा हाणे 2021 बि हले, माना 22 साल थी विया। तव्हांजी दिलि नथी चए त यार असीं पढ़ी पऊं आहे, को डॉक्टर इंजीनियर थियूं आहे, यूनिवर्सिटी में नौकरियूं कयूं आहे, या उस्ताद थियूं आहे? सर असांजी दिलि कीअं नथी चए, हाणे पछतायूं था, हाणे त उहो कमु कोन थो थिए न। चाचो पनाह अली मलाह पिञारी वाह जे किनारे अॼु बि उदास वेठो आहे। संदसि दिलि ते 2 वॾा धक लॻल आहिनि, हिकु बीमारीअ जो ऐं ॿियो पंहिंजनि जो। पर हू आहे जो दिलि जा दर्द कंहिंसां वंडींदो ई न आहे। सफ़ा को गहरो माण्हू आहे। ख़ुशी छाजी आहे, उदासी छाजी आहे? को उदास कोई केरु कोन्हे उदास हिन में। चाचा इहो तव्हांखे बीमारी आहे जॻह? बीमारी बि आहे। कहिड़ी बीमारी आहे? ॿ दफ़ा अटैक पियो, 2 साल। दिलि जी बीमारी आहे? तव्हांजो सरकारी ख़र्च ते इलाजु थियो न? कुझु बि कोन, अलाह महिरबानी आहे। छो भला तव्हां सां ईअं थियो? जेके दरिया सां झेड़ा जोटींदा आहिनि, इश्क कंदा आहिनि, उहे ॾाढा पका थी पवंदा आहिनि। हूअं बि सिंधी मर्द पंहिंजा ॾुख ॾोजरा दिलि में सांडे घुमंदा आहिनि, कंहिंसां सलींदा ई न आहिनि। दिलेरी ऐं बुर्दबारीअ जी इहा पिणु वॾी निशानी आहे। मलाहनि जो सिंध ऐं सिंधूअ सां नीह जो नातो आहे। हीउ दरिया मथां ॿेड़ीअ ते ई अखि खोलींदा आहिनि, ऐं जेकॾहिं संदन वस पुॼे त दरिया में ई दफ़न थी वञनि। सिंधू संदन साहु आहे ऐं सिंध साणे। सिंध जी मिटीअ मां मेठ, मुहबत, आजिज़ी, इनकिसारी जनम वठंदी आहे। जीजां सिंध लाइ हेड़ा दिलेर ऐं वतन जी हुब सां हुबकारियल अरड़ा पुट मथेर आहिनि। पोइ उहे खणी कहिड़ी बि ज़ात मां हुजनि, ही मलाह न विसारण जहिड़ा आहिनि न धिकारण जहिड़ा, ही त भाकुरनि में भरण जहिड़ा आहिनि।